الذي أسرى بعبده ليلا من المسجد الحرام إلى المسجد الأقصى الذي باركنا حوله لنريه من آياتنا إنه هو السميع البصير. وآتينا موسى الكتاب وجعلناه هدى لبني إسرائيل ألا تتخذوا من دوني وكيلا ذرية من حملنا مع نوح إنه كان عبدا شكورا. وقضينا إلى بني إسرائيل في الكتاب لتفسدن في الأرض مرتين ولتعلن علوا كبيرا. صدق الله مولانا العظيم. दुरूद शरीफ पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व सहाबिहि व आलि बैति व अज़वाजिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। मुझा भाइरो अज़ीज़ो दोस्तो ऐं बुज़ुर्गो इन मरहूम हबीबुल्लाह मेतले साहब जी गोठ जी जमात दुख इन ॻाल्हि जो आहे मेलो हुजे मला खड़ो हुजे पंज ट्रकियूं खंड जी अची बीहन त मुफ्त में बोरी बोरी हिक गगे कुराड़ा जेके लठ ते उहे भी वचियूं ईंदे जेके बिस्तरे ते 5 साल गुज़री आ उन्हनि खे भी हंज खणी ईंदे त मन का बोरी छॾाए विझां अरे खंड न खाऊं माखी न खाऊं शरबत खाऊं सोन खाऊं चांदी खाऊं हीर न खाऊं लाल न खाऊं जवार न खाऊं मोत न खाऊं कुरान मजीद जो हिकड़ो हरफ भी अञा मथे दुख तो थे अज भी तो के होटल याद अज भी तो के थेड़िया जो बाजारियूं याद अज भी को फैजवा दे को कादे हया कर जदी लथे कब्र में को खबर पे नहीं को अमीर जो मेहमान को वजीर जो को वडेरे जो को कामोरे जो कुरान मजीदा रब जो मोकिलियल मेहमान हवाल वठणो सुन्नत तरीक़ो मेहमान को हवाल वठबो काठो आयो केरो हे कुरान मजीद रब जो मोकिलियल मेहमान दी इहो तो चवई मां को हवाल वठ त मुंहिंजो नालो छा आहे मां काठो आयो मांखे कई मोकिलियो आहे इहे सभु शयूं कुरान मजीद दसे रहियो आहे।
अल्लाह छा थियो आहे माण्हुनि खे क़ुरान वणे नथो समूरन के मौजबाना तौर अर्ज तो कयाम होटल बाजारियूं घर दुकान छड़े जो अचो कुरान जे शाम में त पाए तूं बची वञो अचो कुरान जो दीदार कयो त रुठन रब राज़ी थी वञे ॾाढो चओ सुभान अल्लाह पुछो कुरान तो तोखे कई नाज़िल कयो कुरान पढ़ाण तो उहा जेका अमल गुज़ारे वई आहे अल्लाह हुन जी क़ब्र रोशन करे तव्हांजो नालो साईं अब्दुल अते अब्दुल जी घरवारी असांजी अमड़ दुनिया में लॾे वई आहे साईं अब्दुल वीचारे ख़ैर भी करायो आहे क़ुरान भी पढ़ायो आहे ॿुधो मूंखे रब जो कसम ख़ैर सां मुसीबत टरी वेंदी आहे पर क़ुरान सां क़ब्र रोशन थींदी आहे वॾो खज़ानो आहे क़ुरान कोई न रहंदो हिते महिमान थी आया साईं कई नाज़िल कयो थी चवे थो तंज़ीलुम मिन रब्बिल आलमीन मांखे उन्हीअ मोकिलियो आहे उन्हीअ नाज़िल कयो आहे जेको जहाननि जो पालनहार जेको पखी पाले केवलियूं ढोर ढगा समूरन के तो रोज़ी रसाए उन्हीअ मोकिलियो आहे फरमाए थो कुल अऊज़ु बिरब्बिन नास गालियूं न कनि हिकु लफ़्ज़ भी क़ुरान ऐं नबीअ जे फरमान खां पार न वेंदो बस क़ुरान पढ़ाण त उन अमर न्याणीअ जी क़ब्र भी रोशन थिए क़ब्र बिस्तर जो बाग भी बणिजे ऐं क़ब्र भी अल्लाह क़ुरान जे करे कुशादी करे छो त मोमिननि मर्दनि ऐं मोमिनानि औरतुनि जूं आहिनि त ॾिसण में क़ब्र 5 फुट 6 फुट पर क़ुरान जे करे अमलनि सालिहनि जे करे ख़ैर जे करे रब्बुनि जूं क़ब्रां मलाइकनि खे चवंदो एतिरी कुशादी कयो जेसिताईं नज़र थी पए एतिरो वॾो तोहफ़ो इन्हनि जो दीदार ॾाढा चओ सुभान अल्लाह हेरे साईं ओ हिन क़ुरान खे हिन निंड न कर कुल अऊज़ु बिरब्बिन नास मलिकिन नास इलाहिन हे जेको क़ुरान तो पढ़ा हिननि जे मोकिलींदड़ रब जो कसम तो खणा जो त कसम ॿिए जो न खणबो आहे उन जो कसम खणी तो चवां एॾा माण्हू हिन मेतलनि साहिबनि जे ॻोठ में न आया जेके आसमान खां लही मलाइका वकोड़े वियान मलाइक हिन ॻोठ खे छाजे करे लही आया जो क़ुरान मजीद खे ॿुधण जे लाइ आसमान खां मलाइक लही आया
दुखवा यार तुझो जो अन्या घर अन्या दुकान अन्या उताग अन्या होटल सदाई तो कुरान जो ही तो अजु माखे सुनान कबर में मां सुनानी नो माए अजु माखे सुनान मैशर के मैदान में अम्मा जाते बेजार अब्बू बेजार जाल बेजार भाईर बेजार औलाद बेजार उते मां कुरान मजीद सुनानी नो माए सुनाने अर्श जे शाम जे थो जो बीठा हुंदा द कुरान वारा अन्या घर चेतो पालन हार बीमा अवां जो मालिक बीमा अवां जो माबूद बीमा अर्ज करना आयो हे घड़ियों कबर में इंदई याद हे घड़ियों हशर में याद इंदई कन खोले बुध रब चंदी बाना तू कुरान बुधे पियो मुझे खौफ को कुरान मजीद बुधी अखन में पानी वहाई उते तौबा कई मां रहमत जे नजर सा तोड़े नजर करे ने आरो तौबा भी कबूल कई माए उनदी मां रब तो मुझे कुरान जी इज्जत कई उनदी मां रब जन्नत जो फैसलो करे छड़ियो कुरान न थोड़े अन्या घर छाथो जे कुरान चवे तो नाज़िल उन कयो आ जेको जहान जो पालनारा साईं आयो काथो आए जवे तो बल हुआ कुरान मजीद फी लौहिन महफूज नालो कुरान मजीद आयो लोहे महफूज कवा साईं तोखे नाज़िल कजे मथों कयो तई ये तबारकल्लज़ी नज़्ज़ल फुरकान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा अंदर चले दो कुरान दादे जो सुभान अल्लाह नाज़िल कयो गलाइंदो रमाज़ अल्लाह 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 नालो याद कुरान मजीद बला सही तो के आनन वारो केरा के नज़ल बिर रूहुल अमीन रूहुल अमीन माना जिब्राइल अमीन उन्हीं आंदो नाज़िल करते गई ये बरकत वाली ज़ात अल्लाह ये नाज़िल क्यों फुरकान के पंजे बाने जे मत एडी मंज़िल कुरान करे आयो आ काने लयो लो महफूज अन्या घर वेठो अजो कुरान जो सडो जन्नत जो सडो दी आने जे ऐलान थे त जेके जलसे में वेठा जन्नत दे वन औलाद खुन मोकलाइने घरवारी खुन मोकलाइने चंदे हे मिलियन साला त ठीक आ न त उते हूरा करब जन्नत में विहारे कुरान पढ़ाऊं त अमर जी कबर ते रहमत सुभान अल्लाह वडो खजानो आ कुरान सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह नबी से ते जदी नाज़िल जो कुरान पीरी आयत जिब्रील खणी आयो जबल नूर ते गारे हिरा ते इकरा बिस्मि रब्बिकल्लज़ी खलक़ एक आयत कुरान जी पढ़ी माना मस्किरी मावट नाइन उहे ॿिया ॻोल्हे मां उहो कुरान थो ॿुधाए
जेंगे सिद्दीक अकबर दुकान ते पड़ियो आ उमर फारूक भेण घुमदी पड़ियो आ उस्मान गली शहादत जे टाइम ते पड़ियो आ सोने अली घोड़े ते पड़ियो आ अम्मा जन्नत खातून चक्की हलाइंदे पड़ियो आ इमाम हुसैन करबला जे मैदान में पड़ियो आ सोने बिलाल तलवारी ते पड़ियो आ हजरत अम्मार डांडन जे मस्जिद ते पड़ियो आ ए वो कुरान जेके नबी सही मक्के में पड़ियो आ मदीने में पड़ियो आ ताइफ में पड़ियो आ बदर में पड़ियो आ उहद में पड़ियो आ ए वो कुरान जेजी पेरो तिलावत जो रब जे ज़ात पाण कई नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा अजमत सहाबा अजमत अहले बैत कुरान खुजे के परे हे हथन में कुरान नबी त पंजो न कनन असहाब भी पंजो न कनन अहल बैत भी पंजो न कनन सुनो अली भी पंजो न कनन हसन हुसैन भी पंजो न कनन ये के कुरान नमाज को परे पर जनवट कुरान नमाज उहे सोने अली दे भाकुर में हुंदा उहे सोने नबी दे भाकुर में हुंदा उहे सोने इमाम हसन हुसैन जे जो भाकुर में अन्यों न तू समझे कलो गोडी जे को गुजरियो यो तेरा रजब सोने अली से जे विलादत जो ॾींहुं सुभान अल्लाह जोड़ा दिया सुभान अल्लाह अचो ओ मेतलो साहब रहजी वेंदो अरमान थींदो हे मिठो कुरान तो पढ़जी रहियो आ माण्हू चकन सां क़यामत ॾींहुं हे पंहिंजो मास पटींदा छा कयां वक्त मुझो गुमराही में गुजरियो रड़ियूं करे चवंदा कालू रब्बना अकल बदल कुरान जी बोला अमियूं घरन में कुरान ॿुधनि दोस्त पंध करे थी कुरान जलसे में ॿुधनि ओहे लफ़्ज़ मुंहिंजा ॿुध जंहिं रस्ते खां आया ये रोड रास्ता भी रब वट क़यामत ॾींहुं शाहिदी ॾींदा रब इन्हनि लेखो न कर हे पंध करे कुरान ॿुधण ओ पछताईंदो पर थींदुस कुछ न बड़ा कुरान अरड़ो पारो सूरत मोमिनून जो आखिरी आयत कालू रब्बना गलबत अलैना शिकवतुना वकुन्ना कौमन ज़ालिमीन ऐ मुझा अल्लाह असां ते बदबख्ती गालिब थी वई गुमराह कौम हुआसे हाणे ओए मुझा रब असां ते रहम कर बाज कर हे रड़ियूं करे चवंदा आहिनि बाहि मां ॿार कढो कालू रब्बना गलबत अलैना शिकवतुना व कुन्ना कौमन ज़ालिमीन रब्बना अखरिजना मिन आबैन उदना व इन्ना ज़ालिमून सुभान अल्लाह चवंदा ए रब हाणे असांखे ॿाहिरि कढ हिन बाहि अल्लाह दुनिया जी बाहि साड़ींदी आहे जहन्नम जी बाहि सुॼाए छॾींदी आहे उदी जॾे हिकु हिकु जहन्नम जो कुलो ऊद जबल जेॾो थी वेंदो जहन्नम
जान मंजू ज़बान मेलन पंधन में पयूं लताड़ बई अरे ज़बान लब कुरान लाज नहीं गारियूं दीदो वते जिला गंदो वते आए बगड़दो वते शिरक जा लफ्ज़ गालाइंदो वते कबर में लह त खबर पवई तदी त मुझे सोने नबी फरमायो जेको बिन शैन जी ज़मानत दीदो जन्नत जो ज़ामिन मा रहमतुल लिल आलमीन घणियूं शयूं ॾाढा ॻाल्हायो हिकु ज़बान इन्हीअ सां गारियूं न ॾे गिला न करे ऐब न कढे शिरक जा लफ़्ज़ न ॻाल्हाए दिल आज़ारींदड़ लफ़्ज़ न ॻाल्हाए ॿियो ॿिनि जंगनि जे विच में शर्म ज़िना न करे क़यामत वारे ॾींहुं हिन जे जन्नत जो ज़ामिन मां मोहम्मद रसूलुल्लाह हीअं जन्नत में वर्तियूं नारे तकबीर नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा अज़मत कुरान अज़मत अहले बैत नारे तकबीर हाणे रड़ियूं कंदा दाहन कंदा अज़ाब हलंदो पियो रब वटि वर्दी मिलंदी काल सऊफिया नवे नम कुरान को उस्ताद पाड़ छो त साईं जी घरवारी अब्दुल रज़ाक साहब जी असांजी अमड़ ध्यानी असां पाण मेरे न्याणियुनि वारा कुरान पढ़ा त उन जी कबर रब हिन कुरान जे बरकत जे करे कुशादी करे ये लफ्ज़ भी ॿुधी छॾ मता न ॿुधाओ जिंदा अल्लाह खे एॾी ताक़त जिन सालिहन मर्दन औरतुन मोमिनन मर्दन औरतुन जा जनाज़ा कब्रन मां खणाए जन्नत रे मोकले तभी मर्ज़ी जो मालिक खुदा जे अॾो का देर आ गया 100 साल जे मरीजन उज़ैर पैगंबर के जो जीअरो या गंजी ताकत तू तो जे अल्लाह भी गली या काफर था जो मरी आए छुट्टा ना 100 साल को उज़ैर के उठारी उज़ैर पैगंबर के उठारे छापियो चवे काल कम लबिस ओ मुंजा मिठा तुझे कुरान तो कुर्बान अज कुरान न हुजे तो बांदर बोला थी कंहिंजी सुञाण कोन्हे हे सिकिलियूं छो नथियूं मटिजनि चयो या रसूलुल्लाह जी दुआ मोटी ईंदुसि इमामनि जो शान भी ॿुधाईंदो मां पर अचो त अवल उन्हीअ रब जो ख़ौफ़ यादि ॾियारे त तौबा करे गुनाह न कयूं पोइ ते मोटे वाज़ कुरान मान आया मौलवी वाज़ कुरान वाज़ या अय्युहन्नास कद जाअतकुम मौइज़तुम मिर रब्बिकुम पूरी दुनिया जा इंसान तहकीक अवां वटि अवां जे पालनार वाइज़ आयो ओ मितलो साहब हे कुरान वाइज़ आयो मौलवी वाइज़ न थव कुरान वाइज़ वाइज़ दी माना नसीहत जो कुरान को मथे ॿी कहिड़ी शइ में नसीहत कंहिंजे कट तो धिका खाए कंहिंजा तो बूट पालीस करे अरे कई वटि कुछ को नहीं सब खजाना रब जे ज़ात वटि दी सब खजाना कुरान में वने कादे तो 100 साल जे उज़ैर नबी मोल लगे जीरो करे उथारी कयो उथारियो पूछे
काल कम लबिस्तु उज़ैरा ओ पैगंबर उज़ैरा घणो वक्त इते गुज़रियो चवे तो लबिस्तु यौमन औ बाज़ यौम सुबह थी आयो शाम थी मोटियो तो वञा ॾींहुं रहियो या अञा भी घटि नबी आ ख़बर कोन्हे तू तो पद का मजावर ॾाढो तू लाहे रखे साईं के जागा न रुकाया न वठी दे लव ख़बर में ज़ालिम हे